नाज़रीन, गुलामला मां ख़बर आहे बाबूजान हिंगोर जो जी त गुलामला लॻ ॻोठ अलीगोहर चांडियो दिह खान जे रहवासी औरतुनि मुस्मात आयशा ज़ाल अलीगोहर चांडियो ऐं आमना ज़ाल ग़ुलाम सरवर चांडियो प्रेस क्लब गुलामला अॻियां एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त घोड़ाबाड़ी पुलिस वॾी नफ़री सां संदन घर ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कयो आहे। एहतजाज कंदड़ औरतुनि जो चवणु आहे त पुलिस संदन ॿिनि नौजवान मोहम्मद बख्श चांडियो ऐं मोहम्मद हुसैन चांडियो खे खंबे गुम करे छॾियो आहे, जॾहिं त हिकु ॿिए नौजवान मुबारक वल्द ग़ुलाम सरवर चांडियो ते कूड़ो केस दाख़िल करे खेसि जेल मोकिलियो वियो आहे। हुननि वधीक चयो त हू ग़रीब ऐं पौरियत माण्हू आहिनि ऐं खेनि ख़दशो आहे त किथे पुलिस संदन नौजवाननि खे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए नुक़सान न पहुचाए। एहतजाज कंदड़ इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि IG सिंध ऐं SSP ठटो खां मुतालबो कयो वियो आहे त मामले जो फौरी नोटिस वठी गुम कयल नौजवान खे ज़ाहिर कयो वञे।